नाज़रीन, मेहरान टीवी जे इल्म पिरायो सकाफ़त बचायो हफ़्ते जे हवाले सां खैरपुर जे कोलाब जेल में सिंध पब्लिक स्कूल ऐं सुहिणी धरती ऑर्गेनाइज़ेशन पारां सकाफ़ती तक़रीब कोठाई वई, जंहिं में उस्तादनि ऐं शागिर्दनि समेत वॾे अंग में शेरुनि शिरकत कई। उन हवाले सां पेश आहे वकार हुसैन मंगी जी ही रिपोर्ट। मेहरान टीवी न्यूज़ जे ऐलान इल्म पिरायो सकाफ़त बचायो तो मल्हाइण वारे ऐलान खां पोइ समूरी सिंध समेत दुनिया में सिंध जी मिट्टी खुशबूदार हवा जे घुलण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। खजनि जे देस जे हंज में कोलाब जेल शहर में सिंध पब्लिक स्कूल ऐं सुहिणी धरती ऑर्गेनाइज़ेशन पारां सकाफ़ती तक़रीब मल्हाई वई। सकाफ़ती तक़रीब में स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सिंधी सकाफ़ती गीतनि ऐं रस्मनि ते रक़्स करे टेबलो पेश कया ऐं तइलीम खे आम करण लाइ तक़रीरूं कयूं वयूं। तक़रीब में स्कूल जे शागिर्दनि शागिर्दियाणियुनि समेत शहर जे केतिरनि सियासी समाजी अदबी ऐं सिविल सोसाइटीअ जे माण्हुनि शिरकत कई। उन मौके ते उस्तादनि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि चयो त मेहरान टीवी न्यूज़ जे सरवाण गुलाम नबी मोराई जेको स्लोगन ॾिनो आहे त इल्म पिरायो सकाफ़त बचायो, उहो तारीफ़ जोॻो आहे। जेकॾहिं इल्मु हूंदो त असां पंहिंजी सकाफ़त खे बचाए सघूं था, छो जो इल्मु इंसान जी टीं अख आहे। इल्म सां इंसान में शऊर पैदा थिए थो। इल्म खां बग़ैर इंसान अधूरो आहे। मेहरान टीवी न्यूज़ हमेशह पहिरियां तइलीम जी बहितरीअ जी ॻाल्हि कई आहे। उन मौके ते स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि मेहरान टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त तमामु बहितरीन अॼु जो ही इवेंट ऐं असां मेहरान टीवी जी सथ जा तमामु घणा थोराइता आहियूं। गुलाम नबी मोराई साहब आहे ऐं संदसि जेका टीम आहे, रऊफ़ साहब आहे, असांजो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वकार मंगी साहब आहे, हिते बहितरीन कमु कंदा। ऐं ही जेके इदारा आहिनि, इदारनि जे अंदरि इल्मु पिरायो सकाफ़त बचायो जो स्लोगन ॾिनो आहे मेहरान टीवी जे सथ, उहो तमामु बहितरीन आहे। छो त अॼु जो जेको ॿार आहे असांजे हिन स्कूलनि में, कॉलेजुनि में, यूनिवर्सिटियुनि में पढ़नि था, त उन्हनि ॿारनि खे पढ़ाईअ सां गॾु सकाफ़त जे हवाले सां कुझु अहिड़ियूं एक्टिविटीज़ हुजनि उन्हनि जे बारे में ॿुधायो वञे। जीअं अॼु ही स्कूल प्रोग्राम कनि था, इल्मु आहे त सकाफ़त आहे, सकाफ़त खे उजागर करण जे लाइ तालीम जो हुजणु तमामु घणो बहितर आहे। असां पूरी मेहरान टीवीअ जा शुक्रगुज़ार आहियूं जिन अची असांजे स्कूल में ही प्रोग्राम रचायो। ऐं गुलाम नबी मोराई साहब खे लखे लखे सलाम हुजनि असांजे तरफ़ खां। छो जो कॾहिं असां वटि इल्मु हूंदो त असां पंहिंजी सकाफ़त खे बचाए सघूं था। असांजी सकाफ़त बचंदी तालीम सां। जेकॾहिं असां में तालीम को शऊर न हूंदो त असां पंहिंजी सकाफ़त नथा बचाए सघूं। स्कूलनि में प्रोग्राम ॾिनो आहे असां सिंध जी सकाफ़त खे आम करण जो, त इल्मु पिरायो सकाफ़त बचायो ऐं इल्मु इंसान जी टीं अख आहे। इल्मु पिरायो सकाफ़त बचायो। इल्म खां बिना कुझु इल्म खां सवाइ माण्हू जाहिल आहे। जी सिंध पब्लिक स्कूल पारां जेको आहे मेहरान टीवी जो ऐलान आहे इल्मु पिरायो सकाफ़त बचायो जो उनवान हेठि प्रोग्राम मुनक़िद करे प्रोग्राम में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि इहो अहद कयो त तइलीम सां ई असां सकाफ़त खे बचाईंदासीं ऐं तइलीम खे उजागर कंदासीं। कैमरामैन जान मोहम्मद नारेजो सां गॾु वकार हुसैन मंगी, मेहरान टीवी न्यूज़, खैरपुर, मीराज।